तौबा बाबत कुरान शरीफ में आयल है। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। तर्जुमो, ऐ ईमान वारो अमी अल्लाह वटि सची तौबा करियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त तौबा जा 3 दर्जा आहिनि। नंबर 1 अलिफ़, आम माण्हू जेकॾहिं पंहिंजे कंहिं ग़लति अमल ते अल्लाह सां रुजू करे थो त उनखे तौबा चइजे थो। को अहिड़ो कमु जंहिंसां तव्हांजी दिलि में ॾोह जो अहसासु पैदा थिए ऐं ज़मीर ते वज़न बार ऐं पिशेमानी महसूसु थिए त अल्लाह सां रुजू करियो ऐं अल्लाह मूंखां ग़लती या ॾोह थियो आहे या कयो आहे, मूंखे माफ़ फरमा। नंबर 2 ॿिया उहे जेके कामिल सच खे सुञाणे चुका आहिनि ऐं अधु सुजाॻी जी हालत में आहिनि, जीअं ई संदन दिलि में को अहिड़ो गुमान पैदा थिए जंहिं ते हू निदामत ऐं पिशेमानी महसूसु कनि त अहिड़ी हालत में हू फौरी तौर अल्लाह ॾांहुं रुजू कनि था ऐं तौबा कनि था। उनखे वलियनि जी तौबा याने अनाबा चइबो आहे। हू तुर्त पंहिंजे दिलि खे पाक साफ़ रखण लाइ अल्लाह जी अमान ऐं मदद जा तालिब थियनि था। अहिड़नि इंसाननि जी तौबा खे हदीस पाक में हीअं बयानु कयो वियो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उहे जेकी सिदक दिलि सां तौबा कनि था ऐं ॿीहर कॾहिं बि इहो गुनाह नथा कनि, जॾहिं अल्लाह पंहिंजे बाननि ते महिरबान थिए थो त संदन गुनाह खेनि को बि नुक़सानु नथा पहुचाइनि। पोइ पाण फरमायूं, बेशक अल्लाह उन्हनि सां बेपनाह प्यार करे थो जेके दिलि सां तौबा कनि था ऐं पंहिंजे अंदर खे उजरो रखनि था। जॾहिं खान पुछियो वियो त तौबा जी ज़रूरत कॾहिं पवे थी त सुहिणे आका मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं दिलि में निदामत महसूसु थी। नंबर 3 ते उहे जेके इंतिहाई ख़बरदारीअ सां ज़िंदगी खे घारनि था, जंहिंजे बारे में हदीस आहे, मुंहिंजूं अखियूं सुतल हूंदियूं आहिनि पर दिलि जाॻंदी रहे थी। बुख़ारी मुस्लिम। त संदन सुजाॻ दिलियूं तुर्त परोड़े थियूं वठनि त खान का ग़लती थी आहे जो दिलि जे नूर जो राबितो अल्लाह जे नूर खां मुनक़ता थी वियो आहे। हू न वक़्तु ई पंहिंजे रब जे आॾो रहम, अमान ऐं माफ़ी लाइ ॿाॾाइनि था। अहिड़नि माण्हुनि लाइ क़ुरान में आयल आहे, हू कहिड़ो न चङो बहानो हो, हर हालत में पंहिंजे रब ॾांहुं रुजू कंदो।